तव्हां खे अपडेट कंदा ब्रेकिंग न्यूज़ है हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार ऐं 3 एहलकारनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे गौसपुर मां अपडेट कंदा वाक़े जो सरकार जी फरियाद ते थाणे ते 21 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया गौसपुर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार ऐं 3 एहलकारनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल किया वियो आहे। वाक़े जो सरकार की फरियाद ते थाणे ते 21 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गौसपुर में बरकत भयो खां। बरकत छा तफ़सील आहिनि? जी बिशर बिल्कुल मैं बुधाईंदो हलां त हिकु ॾींहुं अॻु गौसपुर थाणे जे हद सिंध डोरो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थी वियल खैरपुर वासी पुलिस एहलकार सज्जाद अली ख़ास कैली ऐं 3 एहलकारनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण वारे वाक़े जो सरकार की फरियाद ते ASI मोहम्मद नवाज़ बाजखानी की फरियाद ते गौसपुर थाणे ते 21 ॼणनि मथां केस दाख़िल किया है। केस में ATC जा कलम भी शामिल किया विया आहिनि। केस में जागण उर्फ लालू सब्जोई साईं दाद और पुराड़ो खादिम जागीरानी समेत 21 ॼणनि मथां केस दाख़िल किया वियो है। FIR में नामज़द थियल 5 ॼणनि जो तालुक जागीरानी बिरादरी सां आहे, जॾहिं त 11 ॼणनि जो तालुक सब्जोई बिरादरी सां आहे। केस में 16 ॼणनि खे नामिनेट किया वियो आहे, जॾहिं त 5 माण्हुनि जा केस में नाला ॾिसी सुञाण तौर शामिल किया विया आहिनि। वाज़े रहे त हिकु ॾींहुं अॻु SSP कश्मीर अमजद अमन शेख जे PSO ओस्मान पावर पुलिस मोबाइल में नफ़री साण करे गश्त करे रहियो त सिंध डोरे वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि पुलिस की गाड़ी मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी हुई। गोलियूं लॻण सबबि खैरपुर वासी पुलिस एहलकार सज्जाद अली ख़ास कैली शहीद थियो हो, जॾहिं त 3 पुलिस एहलकार सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।